नवकोट शहर के बुॾण खां बचाइण लाइ शहरी वापारी एसोसिएशन, सिविल सोसाइटी ऐं समाजी अॻवान हिकु थी विया। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवीद बजीर मूजिब समें शहरियुनि जुमे नमाज़ बाद शटरबंद हड़ताल करे नवकोट जे एमसीबी चौक खां 22 मेल मोरीअ ताईं रैली कढी धरणो हयो। उन मौक़े ते वापारी एसोसिएशन नवकोट जे सदर आसिफ रज़ा कायम खानी, पीपी सिटी सदर काउंसलर नूर मोहम्मद मंधरो, काउंसलर हाजी अहमद कुंबर, अज़ीम चांडियो, रिहान रज़ा कायम खानी, नदीम बजीर ऐं ॿियनि चयो आहे त नवकोट शहर जे चौधारी बरसाती पाणी ऐं ढोरे जो पाणी समुंड जो ॾेख ॾेई रहियो आहे। शहर जा इलाइक़ा संतोरो फार्म, मीर वकार कॉलोनी, मेघवाड़ पाड़ो ऐं ॿिया इलाइक़ा बि अॻ में ई ॿुॾी चुका आहिनि। रहियल शहर बि ॿुॾण जो ख़तरो आहे। हुननि चयो आहे त ढोरे जा नेकाल बंदि आहिनि। फ़ौरन ढोरी ऐं LBOD खां 0 पॉइंट खां कट ॾेई नवकोट शहर खे ॿुॾण खां बचायो वञे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।